गरीब मज़लूम मक़तूल मज़बूह बिला जुर्मिन वला खता फी अर्ज़े करबला। दुआ तो कया इन्हनि घोड़नि जे सदके अल्लाह करबला ॾेखारे। उहा जाइ पाण ॾिसो जिते भाउ कुसंदो रहियो 70 कदम ते ज़ैनब जहिड़ी भेण ॾिसंदी रही। जिते हुसैन पियो चवे ओ करबला जी ज़मीन हेठ थी जीअं भेण कुसंदो न ॾिसे। कोई त सवार वेठा हूंदो मक़तल हाणे बि हेठ आहे साईं। भेण पी चवे ज़मीन मथे थी मां आख़िरी सजदो त ॾिसां। रुगो तूं नथो रोवे इहा करबला वारी ज़मीन बि रोई चयो मौला जीअं तूं अबू तुराब जो पुटु ज़ैनब बि ज़हरा जी धीअ तुंहिंजे सिर ते बाबे जो अमामो आहे। ज़ैनब जे सिर ते ज़हरा जी चादर। मौला मां कंहिंजो हुकुम मञा रोअण वारा हुसैन रोई ते थो ज़मीन मां चुप कई जीअं भेण चवई थी उहे कर। इन करबला में जिते बेकफन बेदफन भाजी लाश छॾे ज़ैनब हली वई शाम। इन इलाइके वारो लाश त मां थो चवां बेहया मुसलमाननि त हुसैन ते अरब जा वज़नी घोड़ा भॼाए छॾिया। वई त लाश छॾे वई मोटी आई हाणे चेलम कयो अथव सोनियो क़बरूं बण लाइन तव्हांखे ख़बर आहे हुसैन जे टीजे ते ज़हरा जूं धीअरूं हुयूं कूफे जे ज़िंदान में क़ैद मौजदे सां सजाद आयो हो करबला। बनी असद वारनि सां गॾिजी सजाद कयूं शहीदनि जूं लाशूं दफ़न। उहे त लाशूं दफ़न थियूं लेकिन चहलम ते छा हाल हूंदो उन्हनि भेणुनि जो जेकी भेनर रोंदियूं ईंदियूं हूंदियूं पर ईअं न हर शहीद जो सिर गॾु खयूं थियूं अचनि। करबला पहुता चहलम ते सजाद शहीदनि जा सिर वरी पाण अची दफ़न कया। जुमिलो सम्झव त घर बि रोंदो। सिर त दफ़न थिया भेण अॻिते आई सजाद मूंखे भाउ जी ज़ियारत कराए। आप फी अम्मा जॾहिं महिल अली जे धीउ ॾिठो तुंहिंजे रोअण जो कसम बेहोश थी ज़ैनब किरी पई। सजाद जागाए ते तो अम्मा छा ॻाल्हि रोई ते थी एॾो ग़रीब अञा ताईं तीर लॻा पिया अथसि। रोअण अचई त हिजाब करे न
सज्जाद हाणे उन जे ख़बर दे वठी हल जंहिंजे आसरे ते वतन छॾियो हम जेके ज़वार ॾिसी आया हो जेके न वया हो इन्हनि ॻोढ़नि जे सदके मौला ॾेखारे बैनुल हरमैन मां सज्जाद सहारो ॾेई पुफीअ खे जेॾी महिल अब्बास जे क़बर ॾे वठी थो हले कई दफ़ा ज़ैनब वेही थी रहे वरी उथे थी वरी वेहे थी चथी सज्जाद मुंहिंजा उल्वा हलनि ई नथा गाज़ीअ जे क़बर ते आई रोई चथी सज्जाद चाहिए अब्बास जी ख़बर रोंदो वो जेको समझंदो हा अम्मा या चाचे गाज़ीअ जी ख़बर साइण फरमाए थी सज्जाद हे त ईअं थो लॻे ॼण कंहिं नंढड़े ॿार जी ख़बर मुंहिंजो गाज़ी त कदावर जवान हुयो घोड़े ते वेहंदो हो कदम ज़मीन ते ख़त कढंदा गाज़ीअ जी क़बर नंढी छो वा लफ़्ज़ इहो आहे सज्जाद रत जा चुका वहाए होरिया तो चवे अम्मा ॾाॾे अलीअ जा सभई बदला मुसलमाननि चाचे गाज़ीअ खां वरता रुगो बाज़ू न कटिया चाचे जा पेर भी कटिया सर भी कटिजो हो जेको मिलियो हो मां उहो दफ़न करियो हो ज़ैनब रोई चती ओ अलमन वारा तो खां बाद मुझी चादर लुटजी वई मां क़ैद निभाए वलाउनतु दाइमतु अला अदाइहिम व मुनकिरी फदाइलिहिम व गासिबी हुकूकिहिम मिन यौमिना हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन व बअद यौमिद्दीन अम्मा बअद सलवात जितरो मजमुआ ओतरी बुलंद आवाज से सलावत पढ़ो अल्लाह अञा कुछ सलावत नथा पढ़न एड़ी पढ़ो उन्हनि जूं परेशानियूं खत्म थी वञन अल्लाह दुआए अल्लाह ऐं अहले बैत अॼोके हिन सालियानी अज़ादारी जे फर्शे अज़ा ते हर शरीफ जी हाज़री क़बूल फरमाए अंजुमने सफ़ीर हुसैन ऐं मस्जिद कमेटी मस्जिद आले इमरान जे तरफां मज़लूम करबला गरीब ज़हरा शुहदाए करबला जे गम जो ही सालियानो तॾो विछायो पाक साइण पंहिंजे बारगाह में क़बूल व मंजूर फरमाए जिन अज़ादारनि ही मजलिस कराई आहे ख़ालिक उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए जंहिं जेका मुआविनत कई आहे मालिक उन्हनि जी नौकरी में क़बूल फरमाए इन तॾे के तॾे विछाइण वारनि खे अल्लाह ता क़यामत आबाद रखे जेतिरा भी अज़ादार जितां जितां कदम खणी आया आहियो तव्हां असांजो हर कदम अल्लाह रिज़ाए फ़ातिमा में शामिल फरमाए
जिंदगी में अल्लाह हर अदादार के करीम करबला जी ज़ियारत कराए। आखिरत में अल्लाह असां सबनी के शफाअत शबीर नसीब फरमाए। हर अदादार के अल्लाह नमाजी बनाए, हर नमाजी के अल्लाह अदादार बनाए। अलीयुन वलीउल्लाह पढ़न वारन के अल्लाह कदें किथे कहीं कमीने जो मोहताज न करे। ज़हरा जे शरीफ धीउन जे लुटियल चादरन जो सदको अल्लाह असांजे नामूस जा पर्दा सलामत रखे। उलमाए हक़ा मराजे इदाम मकामात मुक़द्दसा जी मालिक हिफाजत फरमाए। दुआ है अल्लाह असां सभिनी के अहिड़े बणजण जी तौफ़ीक़ ॾे जॾहिं असांजे ज़माने जो इमाम अचे मौला जे अॻियों तहां असांजा सिर अदब जे करे झुकन, शर्म जे करे न झुकन। हुसैन जे नाह खून जे बदले वठण वारे इमाम सां गॾु जॾहिं तहां असां सभु अल्लाह जी दरबार में पेश थियूं, असांजे पेशाननि ते खुदा जे सजदनि जा निशान हुजन, सीननि ते हुसैन जे मातम जा निशान हुजन। असां सभिनी मुसलमाननि के सभिनी मोमिननि के अल्लाह मोहब्बत सां रहण जी तौफ़ीक़ ॾे, एक ॿिए जो एहतराम करण जी तौफ़ीक़ ॾे, वॾनि जी इज़्ज़त करण, नंढनि सां प्यार करण, ख़ुसूसन वालिदैन जी एहतराम ऐं इज़्ज़त करण ऐं चवण वठण जी अल्लाह हर कंहिंखे तौफ़ीक़ ॾे। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत जे लाइ सभु सलावात बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाह इजाज़त आहे मां ॿ टे जुमला पढ़ा। मदीने जो शहर आ, मस्जिद नबविया, नबी जी सजी मस्जिद सहाबे किराम सां भरियल। सहाबिन सवाल कयो, या रसूल अल्लाह, असां त अल्लाह सां मोहब्बत कयूं था, असां के कीअं ख़बर पवे त अल्लाह बि असां सां मोहब्बत करे थो। तवज्जो आहे मुंहिंजे पास। अल्लाह जे मोहब्बत जी का निशानी असां कीअं समझूं त अल्लाह असां सां राज़ी आहे या अल्लाह असां सां मोहब्बत करे थो। पाक रसूल जेको जवाब ॾिनो आहे सभु गौर सां ॿुधजो। मौला असां के कीअं पक पवे त अल्लाह असां सां राज़ी आहे। रसूल तो फरमाए, इन्नल्लाह यग़ज़िबु लिग़ज़ब फातिमा व यरदा लिरदाहा। सहाबियो, जैसा मुंहिंजी धीउ फातिमा राज़ी हूंदी, अल्लाह उन सां राज़ी हूंदो। ॻाल्हायो सही। या मुस्तफ़ा जो फ़ैसिलो जंहिं ते फातिमा राज़ी हूंदी उनते अल्लाह राज़ी हूंदो, जंहिंते फातिमा नाराज़ हूंदी। ॻाल्हायो सही। समझो उनते अल्लाह नाराज़ ऐं ग़ज़बनाक हूंदो। असां तॾहिं त दुनिया खे चवंदा आहियूं असांखे काई बि ॻणती कान्हे, तोखे जेके वणई रज़ी अल्लाह चवंदो कर, पर चवण खां पहिरियां ॾिसंदो कर उनते मोहम्मद जी धीउ हुसैन जी माउ राज़ी आहे कि न आहे। साईं जन भी आया आहिनि, सैयदज़ादा आहिनि। साईं जे आमद ऐं सेहत सलामती जे लाइ सभु सलावात बुलंद आवाज़ सां पढ़ो।
घबराए घबराए सलवात छो था पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला। शहर में वेठा हो, चौक ते वेठा हो, इं सलवात पढ़ो, दुनिया के खबर त पवे त असांजा इमाम केडी अजमत जा मालिक हैं। बुलंद आवाज़ सां सलवात। मां चंदो मोमिन के बिन शैन ते नाज करण घुर्जे। तवज्जो आहे मुझे पासे। बिन शैन ते नाज कंदा कयो ऐं बिन हस्तन जो हर वक्त शुक्र अदा कंदा कयो। पहिरियों उहे ॿुधो जिन ते नाज कंदा कयो। कहिड़ियूं बि शयूं आहिनि जिन ते नाज करे मोमिन हिक अली जी विला बि हुसैन जी अज़ा। तवज्जो आहे न मता के न समझी हो जे मुझी गाल मां इनके सफ़ा सिंधीअ में जे करें चवां तो हुसैन हर कंहिंखे न मिलंदो आहे। गाल आयो सही। न अली जी विलायत हर कंहिंखे मिलंदी आहे, न हुसैन जो गम ऐं हुसैन हर कंहिंखे मिलंदो आहे। तवज्जो आहे मुझे पासे। बिन हस्तन जो शुक्र अदा कंदो कर। यशकुरुल्लाह व यशकुरु उम्मा। हिक अल्लाह जो शुक्र कंदो कर जंहिं दिल में अली जी मोहब्बत ॾिनी आहे। ॿियो उन माउ जो शुक्र अदा कर जंहिं हलाली ॼणे अली वारो बणायो। सभई हथ मथे करे नारे हैदरी। तवज्जो आहे मुझे पास। या रसूल अल्लाह, फातिमा जे रिज़ा में अल्लाह जी रिज़ा है। फातिमा जे नाराज़गी में अल्लाह जी नाराज़गी है। वरी ॿियो सवाल था कन, या रसूल अल्लाह भला तहां जे मोहब्बत जी निशानी कहिड़ी है? साम्हूं वारा ही खणी ॻाल्हायो। निंड जो टाइम तो कोने कोई। या रसूल अल्लाह तहां जे मोहब्बत जी निशानी केड़ी है? जागो ता था ना। तहां जे मोहब्बत जी निशानी केड़ी है? मोड़े दिसो जिया जो मौला अली वेठो हो नबी जे भर में, ए सहाबी ये वेठा जिया तहां वांगुर सब दिसन पया। या रसूल अल्लाह तहां जे मोहब्बत जी निशानी केड़ी है? मौला अली जे ही सजे कुल्हे ते हथ रखी मुस्तफा तो फरमाए मन अहब अलीयन फकत अहबनी। सहाबियो मुझे मोहब्बत जी निशानी मुझे भाव अली जी मोहब्बत। हैदरी जंहिंजी अली सां मोहब्बत आहे नबी तो फरमाए तो समझो उन जी मां नबी सां भी मोहब्बत आहे। जंहिंजी अली सां मोहब्बत ना है रसूल तो फरमाए कूड़ तो गालाए वो मानो जो मुझे मोहब्बत की दावा करे ऐं अली सां दुश्मनी रखे। अच्छा, मदीने जे हर चौक ते हर गली में घबरायल त ना आयो। मदीने जे हर घिटिया में हर चौक ते यो सवाल मदीने वारा मौला अली को भी कंदा। गालायो तो मैं अर्ज कया, या अली नबी जे मोहब्बत जी निशानी या तुझी मोहब्बत। या अली पो तहां जे मोहब्बत जी निशानी भला केड़ी है? हाने न गालाइंदो दुख थींदो। या अली तहां जे मोहब्बत जी निशानी केड़ी है? जिम्मेवारी सां तो पढ़ा, स्पीकर में मजलिस पियो तो पढ़ा। तवज्जो आहे। या अली तहां जे मोहब्बत जी निशानी केड़ी है? मौला अली मुस्कुराए चेदो मुझे मोहब्बत जी निशानी इहा थव जेको मूसा मोहब्बत करे तहां उन सा मोहब्बत कयो। भले तहां जे पी जो कातिल छो न होजे, जेको मूसा बुग़्द रखे उन ते लानत कयो। भले तहां जो पी छो न होजे। नारो रुगो हेडो तो अचे, हे भी तो अली वारा ही बैठा हैं। या तवज्जो आहे। शिया सुन्नी मुझा भाईरो हजरत अम्मार यासिर जलीलुल क़द्र सहाबिया रसूलुल्लाह जो नालो बुधो आ न तहां। 1.25 लाख सहाबिन में हजरत अम्मार यासिर वो सहाबिया
जंहिंजो बाबो हज़रत यासिर बि इस्लाम जो पहिरियों शहीद आहे, जंहिंजी पाक अम्मा साइण सुमैया ख़ातून बि इस्लाम जी शहीद आहे ऐं ख़ुदि हज़रत अम्मार बि इस्लाम जो शहीद आहे। ॻाल्हि गौर सां ॿुधिजो, मक्को छॾे हुज़ूर जन जॾहिं मदीने आया त मदीने अचण सां पहिरियों कमु जेको असांजे नबीअ कयो आहे वो इहो कयो आहे जो रसूल या मस्जिद पाण ठाही आहे। तवज्जो आहे मुंहिंजे पासे, हुज़ूर जन मस्जिद ठहराई नाहे, सहाबिन मज़दूरी कई आहे, आका जन पाण मेमार बणिया आहिनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी? हुज़ूर जन सब खां पहिरियों कमु मदीने अचण सां मस्जिद नबवी ठाही आहे। आयो आहे जुमिलो मोटाया नथो, असां उन्हनि खे इमाम मञियो आहे जो अली खां वठी मेहदी ताईं अॼु बि मस्जिद नबवी में असांजे 12 इमामनि जा नाला लिखिया पिया आहिनि, कंहिंखे जुरत ई कोन्हे जो लाहे ॾेखारे। तवज्जो आहे मुंहिंजे पासे? हैदरी अली खां मेहदी ताईं 12 इमामनि जा नाला हाणे पे मस्जिद नबवी में लगा पिया आहिनि। तवज्जो आहे? हाणे पहिरियों कमु हुज़ूर जन कयो मस्जिद तामीर कई, पर तामीर कीअं थी? हर सहाबी सगोरो हिकु हिकु पत्थर मथे ते खणी पियो अचे। इहो हज़रत अम्मार उहो सहाबी आहे, रसूल जो ॾिठो त अम्मार हिकु न 2 पत्थर गॾु खयो थो अचे मथे ते। ॻाल्हि आयो त सही? आका जन फरमायो सहाबियो हिन जा पत्थर लहरायो। हाणे जेॾी महिल हज़रत अम्मार जा पत्थर लाथा विया, आका जन उथी बीठा, जेके मस्जिद पाण पिया ठाहिनि, हुज़ूर जन उथी बीठा, कमु छॾे त सभु बीही रहिया। तवज्जो आहे? सहाबिन जे हल्के में, सहाबिन जे साम्हूं गौर सां ॿुधिजो, मस्जिद जो मक़सदु हूंदो आहे मजलिस जो, हे ख़र्च ईअं न थींदा आहिनि हरू भरू। तवज्जो आहे? ऐं मां चवंदो आहियां अक्सर मजलिस रुगो ॿुधण जो नालो कोन्हे, न को रोवण जो, सम्झण जो नालो आहे। तवज्जो आहे? हुज़ूर जन जो ॾिठो, हाणे उथी बीह रहिया सभु सहाबी बीठा, हज़रत अम्मार जा 2 पत्थर लहराया विया। हज़रत अम्मार यासिर सां रसूलुल्लाह जन 2 ॻाल्हियूं कयूं आहिनि, जे ॿुधण चाहियो था त मूंसां ॻाल्हायो। 2 ॻाल्हियूं हज़रत अम्मार सां जेके सहाबिन जे साम्हूं रसूल कयूं आहिनि, उहे कहिड़ियूं? हिकु ॻाल्हि पहिरीं त कई अहिड़ी आहे रसूल अम्मार सां जंहिंजो तालुक़ आहिनि न अहिड़ा। ये पहिरीं ॻाल्हि जेका हज़रत अम्मार सां रसूल कई आहे कि बिला इन जो तालुक़ ई रसूल जे ग़ैब सां आहे। वो कहिड़ी ॻाल्हि कई अथई? रसूल तो फरमाए या अम्मार सतक़्तलुक फ़िअतुन बाग़ियतुन, ऐ अम्मार मां तोखे ख़बर थो ॾियां त तोखे हिकु बाग़ी गिरोह क़त्ल कंदो। तवज्जो ई न आहे तव्हांजी? ऐ अम्मार तोखे बाग़ी टोलो क़त्ल कंदो। उहा ख़बर हुई ग़ैब जी, जिन जा सालन जा साल सहाबिन इंतजार कयो। सालन जा साल तहां हिसाब पाण लगायो, काडे मस्जिद नबवी जी तामीर, काडे मौला अली जी हुकूमत। तवज्जो आहे? ऐ अम्मार तोखे बागी टोलो क़त्ल कंदो। ग़ैब जी ख़बर हुई न। हुज़ूर जन ज़ाहिरी दुनिया तो हलिया विया, पर साल लगा हन साईं। सालन जा साल सहाबी यो इंतजार कंदा रहा त कदे वो टाइम थींदो जो नबी जी इहा गाल असां अखियन सां ॾिसंदासीं। तवज्जो आहे? यकीन तो सभिनी के हुयो त नबी भी सचो आ, उन जी गाल भी सची आ, पर इंतजार हुयो त कदे यो ग़ैब जी खबर पूरी थींदी। ओ जडे अली हुकूमत संभाली। तवज्जो आहे मुझे पासे? ऐं अली इए हुकूमत न संभाली आ। खुदा जे ज़ात जो कसम, तख्त ते त तो वारा वेठा, मसला अली को छो पुछंदा। हैदरी ऐं जॾहिं मौला अली के हुकूमत मिली आ न, जागो था तो मैं जुमलो चयूं तो वञा। जॾहिं अली के हुकूमत मिली आ त अली पहिरें डाके ते भी पेर रखिया। ॻाल्हायो त
बे ते भी पैर रखिया, टे ते भी पैर रखी, अली उते वनी वेठो जाते नबी वेहंदो हो। हैदरी त मजमे में सुसबुस शुरू थी वई। मौला जे तो छाते परेशान थिया हो, हे त काठीअ जो मेंबर आ, हे त उहे कदम हैं कदे मोहरे नबूवत ते आया हैं, कदे अर्शे ओला थे आया है। जंगे सिफीन में जड़ी मला हजरत अम्मार जी शहादत थी थे, तो उहे सहाबी जिन रसूल को बुधो हो त ए अम्मार तो के बागी टोलो कत्ल कंदो, उन्होंने नारा हया ए उन्होंने दुनिया के बुधायो तो रसूल जी गाल अज पूरी थी वई। वाकई असा के अज पक थी वई आ, लख नमाजों पढ़न, लख हज कन, भले रोजा रखन या सजदा कन, जडे आयाई अली जे मुकाबले में आहिनी अम्मार जा कातिल रसूल जे हदीस मुताबिक पक थी वई आ। इहो ही बागी टोलो आ जिन जो इस्लाम सा को ताल्लुक ही कोने। गाल समझो था अलाए कोन। आखिरी जुमलो ए बी गाल जेका हजरत अम्मार सा रसूलुल्लाह जन कया, सब गौर सा बुझो। चयो हजरत अम्मार किया हुजूर जन, पर पैगाम क़यामत ताईं हर कलमे पढ़न वारे जे लाइ या रसूल जो तवज्जो आहे। हर कलमे पढ़न वारे जे लाइ समझो सनी हुआ, न्यापो आ रसूल खुदा जो केड़ो। सहाबिन जे सामो हजरत अम्मार सा जेका बी गाल हुजूर जन कया, फरमाइंदा ए अम्मार मां मुस्तफा तो चवाए, कोई एड़ो जमानो अची वने जो सजी आदम जी औलाद मशरिक दे वने, अकेलो मोहजो अली मगरिब दे वने। गालायो तो सही या अली ए अम्मार सजी आदम जी औलाद एक पासे हुजे ए एक अली में पासे दे हुजे। मां मोहम्मद तो चवाए सजी आदम जी औलाद के छड़े दिजा, अली के न छड़े जा। यार अली जी पैरवी न छड़े जा, जादे अली हुजे तू उन पासे दे हुज जा जेके समझो था भया। जिया अली करे उए कजा, जिया अली चवे तू उए कजा, अली जी पैरवी न छड़े जा, जादे अली हुजे तू अली जे कढ हुज जा। छो रसूल तो फरमाए इन जे करे जो मोहजो अली न के के गुमराह थियण दींदो आ, न के के हलाक थियण दींदो आ। गडजी नारो हणो, गडजी मौला जो। नबी का बाद जे दुनिया अली के सुञाणे है, करबला थे ही ना, न हुसैन कुसेहा, न अली जो धीअरो कैद थियन हा, न सज्जाद रत रोए हा, न सकीना के चमाटू लगन हा। मौला अदादारी कबूल करे। परे परे का आया ही तो सब रोवण आयो। दिल चाहे थी बटे जुमला उन्हीं मजलूमा मखदूमा पंहिंजे साइण जे दुखन जा पढ़ा। हिन इलाइके वारा हो जंहिंजी उम्र नंढड़ी आ, दुख घणा। मजलिसी माण्हू वेठा आयो, तव्हां तो समझी आयो। हिकु दफ़ो तव्हां भी चओ जंहिंजी उम्र खां उन जा दुख वॾा आहिनि। तव्हां ॿुधो आहे न मजलिस में, सकीना उहा साइण आ जेका बाबे जे सीने खां बग़ैर सुम्हंदी नहीं। कुरान मुझे मथे ते रखो, जियां सकीना बाबे खां सवा न सुम्हंदी ही, इएं हुसैन खे बि सकीना खां सवा निंड न ईंदी। चल दुनिया जो कोई दुख न ॾिसो। ॾहीं जी रात हुसैन खेमन जो मुआइनो थो करे।
मुआइनो कंदो 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 ओ जेडी मल साईं रबाब जे खेमे में आयो न करबला जो गरीब अजीब मंजर करबला जे गरीब डिठो 6 महीनन जो पुट झोलिया में तस 4 सालन जी धी सामो विहारे ज़हरा जी अमीर न रब सां थी ॻाल्हाए मुंहिंजा रब करीम अल्लाह सुभाणे आ कुर्बानीअ जो ॾींहुं रोंदो उहो जेको सम्झंदो आया सब रोवण आयो मुंहिंजा अल्लाह सुभाणे आ कुर्बानीअ जो ॾींहुं हर मां सुभाणे पंहिंजी पंहिंजी कुर्बानी ॾींदी मां ज़हरा जे आॾो कीअं सुरखुरू थींदमि साईं थी फरमाए मुंहिंजा अल्लाह जंहिंते जिहाद आ उहो पुट आ उहो त बांबड़ा बि नथो पाए सघे सम्झंदा हलो ऐं जेका पंध थी करे धी आ उन ते जिहाद आहे कोन मुंहिंजा अल्लाह मां ज़हरा जे अॻियां कीअं सुरखुरू थींदमि ईअं करबला जो गरीब जुमला ॿुधंदो आयो मथों आयो सरताज जे ताज़ीम जे लाइ साईं उथी बीठी हुसैन फरमाए दो रबाब तू न घबरा सुभाणे करबला जे कुर्बानीअ में हर मां जो हिकु हिस्सो हूंदो ओॾे ॾिसो रबाब हर मां जो सुभाणे कुर्बानीअ में हिकु हिस्सो हूंदो मां हुसैन तो चवां सुभाणे तुंहिंजा 2 हिस्सा हूंदा कदमन ते गिरी पई मौला मुंहिंजा 2 हिस्सा कहिड़ा हूंदा इहो लफ़्ज़ आ तुझे रोवण जो हुसैन फरमाए तो रबाब न घबराए सुभाणे जॾहिं कुर्बानी शुरू थींदी न तुझो हे पुट शहीदन जी ज़ीनत बणबो तुझी सधी इहो क़ैदन जी ज़ीनत बणे रोवण अचई त हिजाब करे न चवंदा जो आयो हूंदा ई लफ़्ज़ आहिनि रोवण लाइ तुझो पुट शहीदन जी ज़ीनत बणबो तुझी धी कैदन जी ज़ीनत बनदी ज़वार साईं मां 2 लफ़्ज़ तो चवां जे तहां याद कया न सिर्फ ये 2 लफ़्ज़ जिंदगी हुसैन के रोवण लाइ काफ़ी आहिनि रुगो हिते न रोवंदो मुसल्ले ते बि रोवंदो उहे कहिड़ा 2 लफ़्ज़ आहिनि सिर्फ याद रखो ज़हन में रखो अल्लाह ताला मुझे साईं रबाब के 2 औलादूं ॾिनियूं हुयूं हिकु धीउ ॿियो पुट वरी ॿुधो हिकु धीउ ॿियो पुट पुट जी उमिरि 6 महीना धीउ जी उमिरि चओ त 4 साल लफ़्ज़ इहो आहे जेको अल्लाह रबाब के पुट ॾिनो हो उन जे गले खां हुरमल जो तीर वॾो हो जेका अल्लाह साईं के धीउ ॾिनी मारे ॾिसो न उन जे रुख़सारनि खां शिमर जा हथ वॾा मौला अदादारी कबूल करे इस साईं सीने ते भी धक तो हणे मुंह ते भी धक गॾु तो हणे ए जवान जेकी वेठा हो उन्हनि खे अपील कंदो आ जॾहिं हुसैन गरीब जो मसाइब पढ़जे त सीने ते मातम कंदा कयो जॾहिं आलिया साईं जो मसाइब ॿुधो त सिर जो मातम कंदा कयो पर जॾहिं नंढड़ी सकीना साईं जो मसाइब ॿुधो सभु मुंह जो मातम कंदा कयो जेका शाम ताईं पीउ जे कातिलनि खां चमाटू जलींदी वई रोवंदी वई कातिलनि खां पई पुछे मारियो जो था दस्यो त सही मुंहिंजो जुर्म कहिड़ो आहे वे कातिल वेतर चमाट हणी पिया चवनसि चमाट तोखे था हणूं असर हुसैन के तो थे जियां जियां सकीना के चमाटूं लगंदियूं हो करबला जे गरीब जे कटियल गले मां आवाज ईंदो हो न मारियोसि मां नाज़न सां फाली न मारियोसि मुंहिंजे सीने ते सुम्हण वारी धीउ आहे ज़िंदान वो मिलियन जगह छत कान ही मुझे पढ़ण तो सोलो आ न तांजो बुधण सोलो आ अल्लाह करवट करवट जन्नत बख्शे अल्लामा अब्दुल हकीम बूतुराबी मरहूम के वो चौंदो हो
सुबुह थींदो हो जेॾी महिल ज़िंदान जे मथां पखी गुज़रंदा हा जुमिलो तव्हांजे रोअण जो पंहिंजे जॻह तां उथी भाउ जे भरिसां वेही चवंदी सजाद हे पखी काॾे था वञनि। इमाम रोई चवंदो भेण पंहिंजे बचनि जे लाइ खाधे जी तलाश में था वञनि। वरी शाम में जो शाम थींदी न उहे पखी वरी जो मोटंदा हा सजाद जा ज़ंजीर चुमे चवंदी अदा आबिद हाणे ॿुधाए पखी काॾे था वञनि। मरहूम चवंदो हो जेॾी महिल अदा आबिद करे पुछंदी ही न हाणे पखी काॾे था वञनि रत जा चुका वाहे चवंदो हो भेण हे पंहिंजे वतन था वञनि। भाउ जा ज़ंजीर चुमे चुमे चवंदी सजाद इन्हनि जो बि वतन आहे छा असांजो कोई वतन कोन्हे। तुझा ज़ंजीर कॾहिं लहंदा असां वतन ते कॾहिं हलंदासीं। रोऊं त इन करे था न जेका रोज़ भाउ खां पुछंदी ही तुझा ज़ंजीर कॾहिं लहंदा वतन ते कॾहिं हलंदासीं। सजाद जा ज़ंजीर त लही विया पर लहंदे सकीना न ॾिठा। सैयदनि जा मुखाणियो हीअ उहा साइण आहे जेका शाम जे ज़िंदान में न सजे सुम्ही सघंदी न खबे सुम्ही सघंदी। कंहिं उर्दू वारे चयो आहे करवट बदलती थी तो दुख जाते थे कान। आया त रोवण हो यार। करवट बदलती थी तो दुख जाते थे कान जब तलक जिंदा रही सोने से घबराती रही। हुसैन जी प्यारी धी न सजे सुम्हंदी ही न खबे ईअं सुम्हंदी ही जीअं नमाज़ी सजदो कंदो आहे। अध अध रात जो वैण कंदी है बाबा मुखे मिट्टीअ ते निंड नथी अचई। ओ मुंहिंजा ग़रीब बाबा शाम जे अमीरन जो धियो नरम बिस्तरन ते सुतला होंदियो बाबा ॾिस मां सिरन जो विहाड़ो बणाए। जियां जियां सकीना जा वैण बुलंद थियन हा बीबियूं बि गॾु गॾु रोवन हा। सजाद रोई चवे आ भेण आ मुंहिंजो सीनो हाज़िरा मुझे सीने ते सुम एडो कोई प्यार कंदी भाउ सां। भाउ जा ज़ंजीर चुमे चवे थी कीअं सुमाए अगड़े कोई ज़ंजीरन जो बार थोरो दई। रोवण वारा जेॾी महिल सकीना रोवंदी अल्लाह जो कसम शाम जो ज़िंदान हलंदो रुगो ज़िंदान न हलियो यज़ीद जो महल हलियो। ताहिरे नाले सिपाही खां पुछा तो करे रुगो मुंहिंजो महल तो हले या सॼो शाम के तो शहर तो हले। छो ज़िंदान में मदीने वारो कैदी मरी वियो आहे कमीनो तो चए। सिपाही चए तो कैदी त न मरी वियो आहे लेकिन इन ज़िंदान में जेका नंढड़ी कैदणा जंहिंजा हथ बदल आहिनि रुख़सार ज़ख़्मीन कन ज़ख़्मीन उहा जेॾी महिल बाबा बाबा करे रोवंदी आहे रुगो ज़िंदान न हलंदो आहे सॼो शाम हलंदो आहे। ॾिस माड़े जो रोवण आयो आहे कमीनो चए तो कीअं रोवण बस कंदी। सिपाही चए तो बाबे जो सिर ॾे चए तो सिर ॾियां पोइ रोवण बस कंदी। सिपाही चए तो जॾहिं हूंदी कान त रोवंदी कीअं। ओ सैयदनि जा मुकाणे ओ कमीने जो सिपाही आ कोई सिर अदब सां खयो हूंदई न माफ़ कजो नहीं खयई नहीं उते हथ विधई जिते मां कंगियूं
बेअदबीअ सां सर शबीर खणी जियां ज़िंदान जे साम्हूं आयो सज्जाद रोई चए थो बाक़िर उथ त उथऊं गरीब बाबो थो अचे सज्जाद रोई चए थो अस्सलामु अलैका या अबा अब्दिल्लाह ओ मुझा गरीब बाबा बाबा कैदी पुट जो सलाम गरीब जे कटियल गले मां आवाज़ तो अचे सज्जाद कीअं थी गुज़रई रोई चए थो बाबा मां त मर्द हां मुंहिंजी त निभी वेंदी दुआ कर शल पुफिन जी निभी वञे सर खणी ज़िंदान में आयो अम्मा किथे आ मुंहिंजी गरीब भेण अलाए कीअं ॿुधंदो बचड़ा हाणे रोई रोई वरी सुम्हारी या अम्मा जागाए रोई चए थो सकीना जाग बाबो मिलण आयो अथई पीउ जी आशिक धी अखियूं खोले हिकिड़ो जुमिलो थी चवे या अखी ऐन अबी भाउ किथे आ मुंहिंजो बाबो सज्जाद इशारो कयो कपड़ो हटियो कुठल पीउ जो सिर ॾिठई फन कबत अलाए ईअं किरी पई जीअं गद लॻल पखी किरंदो वा रोई हिक हिक बीबीअ ॾे ॾिसी चए थी अचो इहो सर खणी मुंहिंजे सीने ते रखो जॾहिं महिल सिर सीने ते धीउ जे ते आयो हिकु लफ़्ज़ चवां मैदान में धीउ पीउ सां मिलण आई त पीउ जी मुकी वई ज़िंदान में पीउ धीउ सां मिलण आयो त धीउ जी मुकी वई रोवण वारा सीने ते बाबे जो सर रखी जुमला थी चवे बाबा 4 साल मां तुझे सीने ते सुमिया बाबा आज मुझे सीने ते सुम मां उहा उधार लहाया बाबा तू मूंखां पुछ सकीना तुर कीअं लहंदा मां पुछाए बाबा मुडे खंजर सां कीअं कुसबो ॿुधंदा बि हलो मुखान बि ॾींदा हलो बाबा तू मूंखां पुछ सकीना मिटीअ ते कीअं सुम्हबो मां पुछाए बाबा नेज़े ते कीअं चढ़बो ईअं रोई रोई ॻाल्हियूं थी करे बाबा तुझे गर्दन जूं रगूं कंहिं कटियूं आहिनि बाबा तुझी ॾाढ़ी खून में रंगीन कंहिं कई आहे बाबा मूंखे कमसनीअ में यतीम कंहिं कयो आहे बाबा जंहिं तोखे मारियो आहे उन अम्मा ज़ैनब खे ॾाढो मारियो आहे रोवण वारा ॾुखनि जूं ॻाल्हियूं कंदे कंदे हिकु जुमिलो थी चवे बाबा हिकु अहिड़ो दर्द आहे जेको मां क़ब्र में खयूं थी वञा सकीना कहिड़ो दर्द माफ़ी ॾिजो जेतिरा सैयद वेठा आहियो रोई चंदी बाबा तुंहिंजा कातिल उते वठी विया जाते नौकरियाणियूं विकामदियूं हिकु कमीने मुड़े आंगुर जो इशारो करे चयो इहा नंढड़ी ॾे वो तमाम नौकरियाणी बनाया मौला रोण कबूल करे मौला ये वैन करे करे आखिर में चेती बाबा ॾिसो मां 4 सालन में बुढ़ड़ी थी वैया जॾहिं महिल सकीना चुप कई ज़ैनब रोई चेती सज्जाद हलिया मुंहिंजे धीउ जो आवाज़ बंदि थी वियो इमाम जीअं आयो रोई चए थो इन्ना लिल्लाहि व इन्ना